Audio Jungle. Audio Jungle. यूनियन कौंसिल जंगशाई जे दे हालाट में वाक़े गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल हाजी मोहम्मद खान परीजो में 340 ॿारनि खे फ़क़ति 2 कमरनि में पढ़ाइण जो इंकशाफ़ थियो आहे, जिते का बि सहूलियत न आहे। ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि ॿुधायो त असांजे स्कूल में बाला ऑफिसरनि दौरा कया आहिनि, पर कुझु बि न मिली सघियो आहे। स्कूल में इज़ाफ़ी कमरनि ऐं फर्नीचरनि समेत पाणी, बिजली, वॉशरूम, उस्तादनि ऐं लोयर स्टाफ जी सख़्तु ज़रूरत आहे। असां वसवारनि इदारनि ऐं ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त तालीम जे हिन मर्कज़ खे घुर्बल सभु सहूलियतूं मुमकिन बनाइण लाइ जोगा क़दम खणणु घुरिजनि। एनरोलमेंट काफ़ी वधी आहे, 350 खां मथे आहे। हिन खां अलावा हिते बिल्डिंग बि न आहे ऐं फर्नीचर बि न आहे, पीअण जो पाणी बि न आहे ऐं ॿार इलाही ॾुखिया था थियनि, हीअं पटनि में वेठा तइलीम हासिलु कनि पिया। हिन खां अलावा हिते टीचरनि जी बि खोट आहे। असांखे इलाही NGO वारा आया, ॿिया आया, गवर्नमेंट वारा आया, काफ़ी इदारे वारा अचनि था, पर रुगो विज़िट करे वञनि था, का शइ ॾियनि कोन था। रुगो चवनि था हा बसि इहो ॾियूं था, हीअ करियूं था, हूअं करियूं था, बिल्डिंग ॾियूं था, कमिरो ॾियूं था, पर थिए कुझु कोन थो। महिरबानी करे असांखे मसइला हल करे ॾियो त असीं ॿारनि जी पढ़ाई जारी रखी सघूं। जी मुंहिंजो असांजे स्कूल में पहिरीं ॻाल्हि टीचर ई कोन्हे, ॿी ॻाल्हि इहा न को हुते बोर आहे, न को का शइ कोन्हे। असीं ॿारनि जी किथे ॾियण नथी, पाणी पीअण वञनि था उहो दुकान था, हिते बोर हुजे, कूलर वूलर हुजनि असांजे ॾींहुं। उस्ताद बि असां घटि आहिनि तमामु, 200-350 ॿारनि उस्ताद आहिनि 5-6। असांजे ॻोठण आहियूं पोइ हिसाब सां पढ़ायूं पिया। हर इदारे में को इदारो ख़ाली कोन्हे, किथे बि माना कमु कोन थियो आहे। DC ऑफिस में लिस्ट पाई हुई, उन में कुझु कोन थियो, रुगो असर आहे गॾु। ऐं हेडमास्टर गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल हाजी मोहम्मद खान परीजो हिन बुनियादी सहूलियतुनि जे करे ॻाल्हाईंदुसि। असांजे पीअण लाइ पाणी, ॿारनि लाइ पाणी, साफ़ु पाणी कोन्हे ऐं फर्नीचर जी खोट आहे ऐं स्कूल जी कंपाउंड वॉल कोन्हे ऐं उस्तादनि जी खोट आहे। लोअर स्टाफ कोर्स कोन्हे, असां न पटियालो आहे, न चौकीदार आहे, न स्वीपर आहे। असांजे ॿारनि सां ॾाढा मसइला थियनि था, इलाही मसइला आहिनि। उन में असांजा बुनियादी जेके मसइला आहिनि उन में इहो आहे त पाणी, फर्नीचर, लाइट ऐं इन सभिनी खोट असां महिरबानी करे असांखे इहे शयूं मिलियूं खपनि। स्कूल हाजी मोहम्मद खान परीजो में पढ़णु वञा। असांजे उस्तादनि जी खोट आहे, क्लास ॿ कमरा घटि आहिनि, ॿार ॿाहिरि वेठा आहिनि, त वॉशरूम खपे, पाणी जी बि खोट आहे। ॿियो हिते फर्नीचर बि कोन्हे, बचे फर्नीचर हुजे। पानी की ज़रूरत है, कमरे की ज़रूरत है, उस्ताद घटि आहिनि, उस्तादनि जी ज़रूरत है, वॉशरूम जी ज़रूरत है। स्कूल जी माशाल्लाह एनरोलमेंट तमामु घणी सुठी आहे ऐं ॿार रेगुलर बि आहिनि। ऐं हिते जेको सो फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे, क्लासरूम्स घटि आहिनि ऐं टीचर्स बि घटि आहिनि तमामु घणा। पाणी पीअण जी का बि सहूलियत न आहे ऐं नियाणियूं ख़ासि तौर ते हितां खां परे ताईं वञी करे होटल वग़ैरह त पाणी वग़ैरह पीअनि थियूं। चलो छोकिरनि त कमु हली था वञनि, पर नियाणी जी बि ॻाल्हि आहे, वॉशरूम जी का बि सहूलियत न आहे उन्हनि जे लाइ। त इहे मसइला आहिनि, जेकॾहिं हल थी वञनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे। वॾी असांजी जेका ज़रूरत आहे सो ॿारनि जे लाइ फर्नीचर जी आहे। ॿार वीचारा हिकिड़ी कुर्सी, हिकिड़ी मेज़ ते 3 ॼणा वेठा आहिनि, न उहे लिखी था सघनि, न सुठे नमूने सां पढ़ी था सघनि। ऐं असांखे वॉशरूम जी ज़रूरत आहे, क्लास जी ज़रूरत आहे। स्कूल में असांजे 2 कमरा आहिनि ऐं असां कई दफ़ा ऑफिसर आया आहियूं,
उन्हनि खे असां ॿुधायो ॿारनि जी हालत बि ॾिसी विया आहियूं उन जे बावजूद बि को सरकार जेको आहे सो ॿारनि खे ॾियण लाइ तयारु न आहे त असां आला अफ़सरनि खां पंहिंजो अपील था करियूं त महिरबानी करे हिन मासूम बच्चनि ते रहम खाओ ऐं हिननि खे फर्नीचर ऐं हिननि खे स्कूल हिकिड़ो जो बिल्डिंग हुजणु खपे जो हुन में ॿार वीचारा सुकून सां पढ़ी सघनि। Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle.